अस्सलाम वालेकुम। माल जी बकावारे कायदे जी अमली चकास प्रैक्टिकल वेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास। लास्ट टाइम असां पढ़ियो त माल जे बकावारो कायदो आहे छा, व्हाट इज लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास, उन जा कुछ एग्जांपल पढ़िया हुआसीं। अॼु असां पढ़ंदासीं हिकु टॉपिक, नंढो टॉपिक आहे जंहिंखे चवंदा आहियूं त वेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास या माए जे बका वारे कायदे जी अमली चकास। हाणे अमली चकास मतलब त तजुर्बे तौर उनखे चकासण या उनखे वेरीफाई करण। चकासण त इहो लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास सही आहे या न। जेकी वेरिफिकेशन कई हिन लॉ जी, उन साइंटिस्ट जो नालो हुयो एच लैंडोल्ट। एच लैंडोल्ट जर्मनी खां ताल्लुक रखंदो हो। हेनरी लैंडोल्ट उन जो नालो हुयो। उन खां बाद में हिन जेको एक्सपेरिमेंट कयो उनखे चयो वेंदो एच लैंडोल्ट एक्सपेरिमेंट या एच ट्यूब एक्सपेरिमेंट। एच ट्यूब एक्सपेरिमेंट इनखे छो चयो वेंदो वो बाद में ॾिसंदासीं। हाणे हिन बेसिकली 15 मुख़्तलिफ़ तजुर्बा कया। 15 मुख़्तलिफ़ तजुर्बनि में हिन माए जे बका वारे कायदे खे चकासियो, जंहिंमें हिन जो जेको मशहूर तजुर्बो आहे उहो आहे एच टाइप ट्यूब सां, जंहिंखे असां एच टाइप ट्यूब वेरिफिकेशन जो चवंदा आहियूं। हिन छा कयो, हिन हिकु एच टाइप ट्यूब खयो। एच टाइप ट्यूब जा हिस्सो 1 ऐं हिस्सो 2, हिस्सो ए ऐं हिस्सो 1, उनमें हिन कीमियाई मादा खया। हिक हिस्से में हिन सिल्वर नाइट्रेट जी सॉल्यूशन विधी ऐं ॿिए हिस्से में हिन हाइड्रोक्लोरिक एसिड जी सॉल्यूशन विधी। पर तजुर्बे खां वेरिफिकेशन खां पहिरीं उन जो वज़न कयो, उनखे तोड़ियो त उन जो वज़न केतिरो आहे। पोइ उन में हिन विधो ऐं उनखे टोटली सील कयो, टोटली बंद कयो, अहिड़े तरीक़े सां बंद कयो त जीअं इन मां कंहिं बि क़िस्म जो मादो न निकिरे। त अहिड़े तरीक़े सां हिनखे सील कयो। सील करण खां बाद में हिन छा कयो, इनखे उनखे इंटरमिक्स कयो, मतलब उनखे मिलायो। मिलाइण खां बाद में छा थियो त हिकिड़ो कीमियाई अमल थियो, केमिकल रिएक्शन थियो। कहिड़े तरीक़े सां मसावात जी हिनखे ज़ाहिर कयो। सिल्वर नाइट्रेट जॾहिं हाइड्रोक्लोरिक एसिड सां रिएक्शन कयो, केमिकल अमल कयो, त सिल्वर क्लोराइड ऐं नाइट्रिक एसिड ठहियो। हाणे सिल्वर क्लोराइड जेकी हुया उहो वाइट पिपेट जी सूरत में, दाण जी सूरत में। अच्छा, दाण छा हूंदी आहे, जीअं पाणी आहे, पाणी में तव्हां चाक जो बूरो विधो, चाक जो आहे सो पी करे पाउडर करे उहो विधो। विझण खां बाद में जॾहिं तव्हां उनखे स्टेयर कयो या उनखे तव्हां घुमायो त उहो ॻरंदो न, पर उन जा नंढा नंढा ज़रा जेके आहिनि उहे उन पाणी में तव्हांखे नज़र ईंदा। अहिड़े तरीक़े सां सिल्वर क्लोराइड जेको आहे उहो उन दाणनि जी सूरत में, अच्छी दाण जी सूरत में उन ट्यूब जे हेठि वेही रहियो। अच्छा, उन खां बाद में छा कयो वियो, उन खां बाद में वरी उन जो वज़न कयो। वज़न करण खां बाद में ख़बर पई त उन जो वज़न जेको हुयो उहो टोटली सेम हुयो जेको रिएक्शन करण खां पहिरीं हुयो, उन्हनि ॿिन्ही केमिकलनि खे मिलाइण खां पहिरीं हुयो। त इन मां साबित थियो त जेको मायो आहे, मास आहे, केमिकल रिएक्शन खां पहिरीं ऐं केमिकल रिएक्शन खां बाद में साॻियो रहे थो। हा, सबस्टेंसेस चेंज थियनि था, उनजी कंपोजिशन चेंज थिए थी, उनजी फिजिकल स्ट्रक्चर चेंज थिए थी, पर वज़न मायो चेंज नथो थिए। त अहिड़े तरीक़े सां हिन वेरीफाई कयो त लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास माए जे बका वारो कायदो वैलिड आहे, सही आहे ऐं अॼु ताईं उनखे सही तसव्वुर कयूं पिया। हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट, जॾहिं बि तव्हां मुंहिंजो लेक्चर या जेको वीडियो आहे उहो ॾिसो त कोशिशि कयो उनखे लाइक कयो न कयो, पर शेयर ज़रूरु कयो। शेयर करण सां छा थींदो त जेके ॿिया ॿाहिरि आहिनि, उन्हनि ताईं ॿाहिरि आहिनि भेनरूं आहिनि, उन्हनि ताईं उहो वीडियो पहुचंदो त थी सघे थो उन्हनि जी थोरी घणी मदद थी सघे। हाणे सिल्वर क्लोराइड जेकी हुया उहो वाइट पिपेट जी सूरत में, दाण जी सूरत में। अच्छा, दाण छा हूंदी आहे, जीअं पाणी आहे, पाणी में तव्हां चाक जो बूरो विधो, चाक जो आहे सो पी करे पाउडर करे उहो विधो। विझण खां बाद में जॾहिं तव्हां
उनखे स्टेयर कयो या उनखे तव्हां घुमायो त उहो ॻरंदो न, पर उन जा नंढा नंढा ज़रा जेके आहिनि उहे उन पाणीअ में तव्हांखे नज़र ईंदा। अहिड़े तरीक़े सां सिल्वर क्लोराइड जेको आहे उहो उन्हनि दाणनि जी सूरत में, अछी दाण जी सूरत में उन ट्यूब जे हेठि वेही रहियो। अच्छा, उन खां बाद में छा कयो वियो? उन खां बाद में वरी उन जो वज़न कयो वियो। वज़न करण खां बाद में ख़बर पई त उन जो वज़न जेको हुयो उहो टोटली सेम हुयो जेको रिएक्शन करण खां पहिरीं हुयो, उन्हनि ॿिन्ही केमिकलनि खे मिलाइण खां पहिरीं हुयो। त इन मां साबित थियो त जेको मालियो आहे, मास आहे, केमिकल रिएक्शन खां पहिरीं ऐं केमिकल रिएक्शन खां बाद में साॻियो रहे थो। हा, सबस्टेंसेस चेंज थियनि था, उनजी कंपोजिशन चेंज थिए थी, उनजी फिजिकल स्ट्रक्चर चेंज थिए थी, पर वज़न मालियो चेंज नथो थिए। त अहिड़े तरीक़े सां हिन वेरीफाई कयो त लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास मास जे मक़ाबले क़ाइदो वैलिड आहे, सही आहे ऐं अॼु ताईं उनखे सही तसवुर कयूं पिया। हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट, जॾहिं बि तव्हां मुंहिंजो लेक्चर या जेको वीडियो आहे उहो ॾिसो त कोशिशि कयो उनखे लाइक कयो न कयो, पर शेयर ज़रूरु कयो। शेयर करण सां छा थींदो त जेके ॿिया ॿाहिरि आहिनि, उन्हनि ताईं ॿाहिरि आहिनि भेनरूं आहिनि, उन्हनि ताईं उहो वीडियो पहुचंदो त थी सघे थो उन्हनि जी थोरी घणी मदद थी सघे। थैंक यू वेरी मच।